जी जी सभ खां पहिरीं त अॼु मूंखे निहायत तकलीफ़ ऐं अफ़सोस थियो आहे जो असांजे नेशनल असेंबली जे एजेंडा जेका अॼु सेशन जो एजेंडा हो हुन में कॉलिंग अटेंशन हो पानी जे हवाले सां। ठीकु आहे, अपोज़िशन जो मूव कयल हो ऐं हिन में हो ऐं कॉलिंग अटेंशन हिकिड़ी अहिड़ी शइ हूंदी आहे जंहिंमें यकीनन हिकिड़ो मिनिस्टर खे अकाउंटेबल कबो आहे, कैबिनेट खे अकाउंटेबल कबो आहे, हुकूमत खे अकाउंटेबल कबो आहे। तंहिंजे करे उहा कॉलिंग अटेंशन जेका इर्सा जे हवाले सां, जेका पानी जे हवाले सां हुई, हू अॼु एजेंडा ते हुई। पर हिननि जेका आहे जे तरीक़े सां अॼु कोरम पॉइंट आउट कयो आहे, क्वेश्चन आवर में बि अपोज़िशन मेंबर्स जा वधीक सवाल हुआ। हालांकि क्वेश्चन आवर्स जेका आहे हुन में इंट्रस्ट बि अपोज़िशन जो हूंदो आहे, कॉलिंग अटेंशन में बि इंट्रस्ट हुननि जो हूंदो आहे तंहिंमें, पर हुन जे बावजूदि बार बार इंटरप्ट करे अॼु ख़बर हुई हिननि खे त सेशन प्रोरोग थियणो आहे ऐं पानी जहिड़ो सीरियस इशू जेका अॼु खणणो हो, अॼु एजेंडा ते हो, जंहिंजे लाइ असां सभु इंतज़ार में हुआ त मिनिस्टर हिन ते ब्रीफिंग ॾींदो, असांखे एक्सप्लेन कंदो ऐं असां उन खां सवाल पुछंदासीं त बाबा किथे ज़्यादती आहे, केतिरी ज़्यादती आहे, सिंध मेंबर वारी ॻाल्हि केतिरी उहा आहे त छा स्टैंडिंग कमेटी में थियो। पर हुन खे अवॉइड करण जे लाइ ऐं एतिरो वॾो इशू खे अवॉइड करण लाइ हिननि जाणी माणी कोरम पॉइंट आउट कयो ऐं हुन कोरम खे पॉइंट आउट करे हिननि ताकी हुन ते डिस्कशन न थिए ऐं हिननि जो उहो एजेंडा ते न अची सघे, जंहिंमें तमामु हिकिड़ी तकलीफ़ ॾे ॻाल्हि आहे जो ही माशी क़तल पियो थिए लोअर सिंध जो ऐं हुन जे इशू खे हिते फ्लोर ते डिस्कस न करे हिननि नुक़सानु पहुचायो आहे, जॾहिं हिनखे ख़बर हुई त अॼु इजलास प्रोरोग थी वेंदो। हिन सां गॾोगॾु अॼु मूंखे बि जेका मूं कल्ह तक़रीर में कई हुई ऐं मूं ॿुधायो हो त मां सबूत सां ईंदसि कंहिं तरीक़े सां हिननि हाई कोर्ट जे डिसीशन जी वायोलेशन कई आहे। हाई कोर्ट जी तरफ़ां बैन आहे, बल्कि जेका पहिरीं जा इलीगल आउटलेट्स ॾिनल आहिनि हुननि खे ई हिननि खे बंदि करणा आहिनि, जेका अञा ताईं हले पियो। हुन में सीडा जी शरारत, सीडा जो उहा डायरेक्टर जंहिंजे ऑर्डर ते उहे इशू थिया आहिनि, ही अब 19 इलीगल आउटलेट्स जेका हिननि ॾिना आहिनि इलेक्शन खां हिकिड़ो ॾींहुं अॻु में, तंहिंमें न रुगो सिंध हाई कोर्ट जी वायोलेशन कई आहे हिननि, बल्कि हिननि इलेक्शन कोड जी वायोलेशन कई आहे ऐं हिन सां ज़ाहिर थिए थो त हीअ कहिड़े तरीक़े जी इलेक्शनूं सिंध में थियनि थियूं। हाणे इहा आहे त उहा ॿई शयूं प्रूफ मूंखे फ्लोर ते रखिणो हो, जंहिंमें अगरि मुंहिंजो ग़लति हुजे हा त हीअ मूंखे पॉइंट आउट कनि हा ऐं मूं हुन खां पोइ जाणी माणी हिननि अवॉइड कयो ताकी मां लोअर सिंध जी आवाज़ न उथारे सघां। मां जेका नाइंसाफ़ी पई थिए कोटड़ी बैराज जो जेका घटि पानी पियो मिले, कल नवीद कमर ॻाल्हि कई त 400 क्यूसेक मिले थो, त हीअ तमामु तशवीश ने ॻाल्हि आहे। हू पाण पंहिंजी ॻाल्हि जी हू पिया कनि त सखर बैराज ते केतिरो पानी आहे ऐं कोटड़ी में हिननि जी शाख में केतिरो पानी आहे, त हुन में हुन जे बावजूदि अगरि इहो त मूं त अॼु तवक़ो पे कई त हीअ मूं सां गॾु बीहंदा, मूं सां गॾु बि चवंदा त हा हीअ कंहिं ॾिना आहिनि इलीगल, हीअ अश्योरेंस ॾींदा, हीअ ॻाल्हाईंदा, हीअ चवंदा त असां सिंध हुकूमत सां ॻाल्हाईंदासीं त हीअ छो पिया ॾियनि इलीगल कनेक्शन जॾहिं माशी क़तल पियो थिए। हीअ हिपोक्रेसी जेका हिकिड़े पासे तव्हां चओ त घटि पानी पियो मिले, पर घटि पानी जा ज़िम्मेदार त हुते तव्हां हुआ जॾहिं सखर बैराज ऐं कोटड़ी बैराज जे विच में एतिरो पानी जी शॉर्टेज वधी थी वञे त उन मां विच में पाणी केरु पियो चुराए, उहो सबूत मिली वियो हो त जेका डायरेक्टर इलीगल कनेक्शन्स पियो ॾिए, इहे इलीगल आउटलेट्स पियो ॾिए ऐं इलेक्शन खां हिकिड़ो ॾींहुं अॻु में पियो ॾिए, त रुगो रिश्वतूं, रुगो हरासमेंट। ऐं मूं जॾहिं आवाज़ु खईं तंहिंमें उन खां ॿिए ॾींहुं बशारत ज़रदारी वरी वञी मुंहिंजे घर ते मुंहिंजी ज़मीन ते कब्ज़ो कयो, त मतिलबु फायरिंगूं कयूं, उते जे ग़रीब माण्हुनि खे मोचड़ा हणी, वॾी मुर्सी था ॾेखारनि त ग़रीब माण्हुनि खे मोचड़ा हणी ऐं हुननि खे हिकिड़ो हरास करे ताकी उहो पंहिंजो ॻोठु हुतां खणी लॾे वञनि। त इहे सभु ॻाल्हियूं आहिनि ऐं जॾहिं हिकिड़ी सिटिंग मिनिस्टर खे थ्रेट्स आहिनि त उहा ॻाल्हियूं हुयूं जंहिंमें मूं एक्सपेक्ट पे कयो त हुननि जी तरफ़ां केरु उथी चवंदो त हा असां सिंध हुकूमत खां ॻाल्हाईंदासीं। मां एज़ अ स्पीकर रही आहियां, हिकिड़ो 5 दफ़ा इलेक्ट थी आई आहियां ऐं हिकिड़ो वक़्तु असांजो गुज़रियो आहे, त अहिड़े तरीक़े सां जेका डिसेंट हुजे तव्हां हुनखे माराए छॾंदो, जेका तव्हांजी पॉलिसी। ऐं मूं त सिंध जी ॻाल्हि कई हुई, मूं त सिंध जे पानी जी ॻाल्हि कई हुई ऐं हुन ते पोइ अहिड़ो रिएक्शन अचणु
त ऐं किथे थो रहे, अहिड़ा ऑटोमेटिक वेपन्स हुन वटि आहिनि जेका पेंग्रियो शुगर मिल में होम करे हाउस करे वेठो आहे उते, त उहो कहिड़े हिसाब में वेठो आहे उते, कहिड़ा वेपन्स आहिनि? पुलिस हुन जे अॻियां बेबस छो आहे? छो FIR नथी कटे हिन वाक़े जी? FIR कटण लाइ तयारु कान्हे, त आख़िर किथे माण्हू वञे? अगरि असां जहिड़े माण्हू आहिनि त आम माण्हुनि सां ही छा कहिड़ी हरेसमेंट कंदा हूंदा? मैम अॻु में वज़ीर आज़म इमरान ख़ान खे बि इन क़िस्म जी शिकायत कई हुई, जंहिं हिकिड़ी कमेटी बि जोड़ी हुई। उन कमेटी जो को तदारुक थियो या उन कुझु एफर्ट्स वरिता हुआ? जी, मुंहिंजी सिक्योरिटी जे हवाले सां पहिरीं उन्हनि मूं ॻाल्हि कई प्राइम मिनिस्टर जे इंटरवेंशन ते विच में अचण खां पोइ, जेका बि रेंजर्स ऐं हुननि जी हुन खां पोइ हू सॼे ॾींहुं गुज़ारण खां पोइ हू विकेट मुंहिंजी ज़मीन वापसि मिली मूंखे। हाणे मुंहिंजी ज़मीन सां गॾोगॾु ज़मीन वठी हाणे रोज़ जो हिकिड़ो टेंशन हुते ग़रीब माण्हुनि खे हरासां करण जी जेका दादागिरी लॻाए वेठा आहिनि, हिन जे हवाले सां मां वरी PM खे ॿुधायो आहे ऐं हिन खे वरी तफ़सीली जो मूं हिते फ्लोर ते ॻाल्हि कई आहे, पर हाणे हिकिड़ी तफ़सीली मीटिंग करे मां ज़रूरु उन्हनि खे ॿुधाईंदसि। मैम तव्हां नथा सम्झो त सिंध सां पाणी मामले ते ज़्यादती थी थिए ऐं अरसाब उन में शामिलु आहे ऐं वज़ीर आज़म इमरान ख़ान बि उन मुतलिक़ कल्ह फ़ैसिलो न करे सघियो, जेको चवणु आहे जी सुहेल मां नौशाल जो। जेका सम्झां थी उहो मूं कल्ह तक़रीर में ॻाल्हायो हो। मूं पहिरीं लिंक्स जी ॻाल्हि कई, जेका बि ही अगरि सिंध जो शॉर्टेज आहे त छो हिननि लिंक्स खे खोलियो आहे, पर मूं पहिरीं हू ॻाल्हि कई। पोइ मां सिंध जे अंदरि जेका हिकिड़ी अनफेयर डिस्ट्रीब्यूशन है, मुनसिफ़ाना डिस्ट्रीब्यूशन थियणु खपे। ईअं न हुजे त हिकिड़े जो खाई खाई पेट पियो फाड़े, पर ॿिए जेका वीचारा ग़रीब मिसकीन माण्हू बुखिया वेठा आहिनि, त हुन में ही ॻाल्हि। ऐं अॼु जेका एजेंडा हो कॉलिंग अटेंशन हुई, जंहिंमें मिनिस्टर खे अची ब्रीफ करिणो हो। अॼु जॾहिं हू ब्रीफ करे हा, असां हुन खां सवाल कयूं हा, तॾहिं हिकिड़ी क्लियर पिक्चर साम्हूं अचे हा। मूंखे ॻाल्हि सम्झ न आई त हिननि जाणी माणी कोरम पॉइंट आउट करे रुगो 2 मेंबर शॉट हुआ, हुन में हींअर अगरि ॿियो केरु करे हा त हिननि खे करणु खपंदो हो त बाबा हीअ असांजी ज़िंदगी मौत जो सुवालु आहे, असांजे सिंध जे ग़रीब माण्हुनि जी ज़िंदगी मौत जो सुवालु आहे। प्लीज़ अॼु कोरम पॉइंट आउट न कयो। असां वेही हिन ते डिबेट करणु था चाहियूं, असां इर्सा खे आंसरेबल करणु था चाहियूं, अकाउंटेबल करणु था चाहियूं। पोइ इहा सभु ॻाल्हियूं साम्हूं अचनि हा। अॼु हिननि खे ख़बर हुई त सेशन प्रोरोग थिए पियो, हुन जे बावजूदि हिननि जेका आहे कोरम पॉइंट आउट करे हुन एजेंडा खे ऐं ख़ासि करे मां चवां थी त सिंध खे नुक़सानु पहुचायो आहे। अॼु 2 मिनट छो तव्हांजो सॼो आई कांटेक्ट होॾां न मूंखे प्रोग्राम जे लाइ स्टार्ट